नाज़रीन, सिंध में बोर्ड मुतासरन में पकड़ियल बीमारियों के इलाज लाइ मुख़्तलिफ़ शहरन में समाजी तंज़ीमुन PPHI ऐं ॿियनि पारां मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइम कयूं वयूं। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब मक़सूदो रिंद वेझो दरगाह सखी सुल्तान फ़कीर लाशारी में PPHI ज़िले सांगड़ जे पारां बोर्ड मुतासरन लाइ मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। कैंप में 400 मरीज़न जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं वयूं। अलकरम वेलफेयर फाउंडेशन मटियारी ऐं थाली ऑर्गेनाइज़ेशन पारां पलीजाणीअ में बरसात मुतासरन जे लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जिते 400 खां वधीक मरीज़न जो चेकअप थियो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। जाती में डॉक्टर मोहम्मद हसन मेमण पारां मददगार वेलफेयर ट्रस्ट जे सहकार सां नेशनल इस्पताल कराची जे माहिर डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि ते मुश्तमिल हिक ॾींहं जी मेडिकल कैंप लगाई वई। टंडू जामे आल प्राइवेट एजुकेशनल इंस्टीट्यूट्स ऑर्गेनाइज़ेशन तालके हैदराबाद बहराड़ीअ पारां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मीरपाड़े में मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिंमें माहिर डॉक्टरनि जी टीम मरीज़न जो मुआइनो कयो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। दरिया ख़ान मरी परिसां ॻोठ हाजी जलाल लाशारी में मरकज़ी अल तौहीद अल हदीस पारां बोर्ड मुतासरन लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें आसपास जे बोर्ड मुतासरन वॾी तादाद में पहुची मुफ़्त चेकअप करायो ऐं दवाऊं बि वरितियूं। जरवार भरिसां नौजवान इतिहाद पारां फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर मसरूर लुंड ऐं डॉक्टर आजिज़ लुंड मरीज़न खे चकास बाद दवाऊं ॾिनियूं। फ़कीराबाद लॻ यूसी फतेहपुर जे ॻोठ दीन मोहम्मद लाशारी में डॉक्टर आफ़ताब अहमद लाशारी जी निगरानीअ में मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर जमील अहमद पनियार, डॉक्टर धर्मपाल, डॉक्टर मारिया लाशारी ऐं ॿियनि मरीज़न जो मुआइनो करे दवाऊं ॾिनियूं। मातलीअ में मसीहा किरदार डॉक्टर शाहिदा निज़ामाणीअ जे कावशुनि सां मेडिकल कैंप क़ाइम कई वई। कैंप में ॿारनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टर मुश्ताक निज़ामाणी, चमड़ीअ जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टर मुनीर निज़ामाणी, ज़नानी बीमारियुनि जे माहिर प्रोफेसर डॉक्टर मोमना ख़ान ऐं माहिर अल्ट्रासाउंड डॉक्टर शाहिदा निज़ामाणी मरीज़न जी मुफ़्त चकास करे दवाऊं ॾिनियूं। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।